दोस्तों मौसम में काफ़ी तब्दीली नज़र अचे पई ऐं पहिरीं बि अर्ज़ु करे चुको आहियां त मॉनसून ख़तमु न थियो, सावणी ईंदी, थर पार कहिड़ा छो थर में बरसातूं वसी सघनि थियूं। उन खां पोइ सिंध जे बाक़ी इलाइक़नि में बि इम्कान मौजूदु आहिनि। बहरहाल हाणे जेको आहे को वॾो सिस्टम मतिलबु कोई हिकिड़ो हूंदो आहे डायरेक्ट को सिस्टम अचे, अहिड़ो ख़ासि वॾो सिस्टम फ़िलहालु नज़र न पियो अचे आहे। कुझु फैक्टर बि हिन जे हक़ में न आहिनि। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि थी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, ख़ुशख़बरी तव्हांखे त इंडियन ओशन डायोपोल जेको आहे पॉज़िटिव थिए पियो आहे। अञा बि अचण वारनि ॾींहंनि में इंडियन ओशन जेको आहे वधीक पॉज़िटिव थियण जा इम्कान आहिनि। ऐं यादि हूंदो त जनवरी फरवरी मार्च अप्रैल जॾहिं बि मूं मॉनसून जी ॻाल्हि कई, एल नीनो जी ॻाल्हि कई, उन सां गॾोगॾु मूं इंडियन ओशन डायोपोल जी बि ॻाल्हि कई हुई त हिन साल इंडियन ओशन डायोपोल जे करे कुझु ज़बरदस्त वसकारा थी सघनि था ऐं ईअं ई थियो। त पहिरीं बि इंडियन ओशन डायोपोल जेके आहिनि पंहिंजी निमीअरूं हवाऊं जेके आहिनि, जेको सिस्टम राजस्थान गुजरात आयो पए, उन सिस्टम खे हिन सपोर्ट बि कई। बहरहाल अचण वारो जेको सिस्टम आहे थी सघे त 25 अगस्त खां पोइ हिकु सिस्टम जेको आहे राजस्थान गुजरात में अचे या उन खां अॻु में बि अचे त इंडियन ओशन डायोपोल जेको आहे उहो पॉज़िटिव नज़र अचे पियो। अगरि को सिस्टम राजस्थान गुजरात में आहे त उनखे सपोर्ट करे सघे थो। निमी वारियूं जेके हवाऊं आहिनि उहे वधीक अरबी समुंड मां खणी सघे थो, मतिलबु त फुल सपोर्ट उनखे मिलंदी, जंहिं सबबु ॾखण सिंध ऐं थर पार कड़ाचो थर में बरसातूं थी सघनि थियूं। त इंडियन ओशन हिन तस्वीरूं तव्हां ॾिसो था, अञा बि अचण वारनि ॾींहंनि में काफ़ी तब्दीली ईंदी। ऐं तव्हांखे यादि हूंदो त 18 मई ते जॾहिं मॉनसून जी मूं रिपोर्ट ॾिनी हुई त मूं चयो त एल नीनो ईंदो। एल नीनो जेको आहे मॉनसून खे कमज़ोर करे थो। बहरहाल कुझु अहिड़ा फैक्टर आहिनि जेके मॉनसून जे हक़ में बि हूंदा आहिनि। सिर्फ़ु 2 सिस्टम अहिड़ा ज़बरदस्त मिलिया आहिनि जंहिं मां थर पार कर ॾखण सिंध जे कुझु इलाइक़नि में बरसातूं पियूं आहिनि। बाक़ी सिंध जे इलाइक़नि में मौसम जेको आहे तव्हां ॾिसो पिया त ख़ुशहाली लॻी पई आहे। त कोस्तानी इलाइक़नि खे ॿुधाईंदो हलां त दुआ कयो त 25 तारीख़ खां पोइ तव्हांखे कुझु मिले न त पोइ मग़रबी सिस्टम मां थी सघे ककर ठहनि। बाक़ी मॉनसून जूं हवाऊं ऐं मॉनसून मां ज़बरदस्त बरसाति जेको आहे मुश्किल आहे। छो त सिस्टम जेको डायरेक्ट सिंध में अचे त पोइ पूरी सिंध वसी सघे थी। फ़िलहालु अहिड़ा चांस नज़र न पिया अचनि ऐं हिन पासे जेको आहे MGO फेवर में न हूंदो। बहरहाल इंडियन ओशन पॉज़िटिव आहे। अगरि थी सघे त MGO जेको आहे कुझु हक़ में अची वियो त इंशाअल्लाह पूरी सिंध में रहमत जूं बरसातूं वसंदियूं। दोस्तों मुंहिंजो जेको कमु आहे तव्हांखे साइंस मुताबिक़ मालूमात ॾियां। PMD फ़िलहालु का अहिड़ी वार्निंग जारी न आहे कि बरसाति जी पंहिंजो कमुकार जारी रखो। 25 अगस्त खां पोइ मौसम में तब्दीली ईंदी। 25 अगस्त खां अॻु में जेके आहिनि ॾखण सिंध विचोड़ सिंध में ॾखण जूं हवाऊं लॻंदियूं, जंहिं सबबु ॾखण सिंध जे कुझु इलाइक़नि में सामूंडी ककर हूंदा, मौसम ज़बरदस्त हूंदो। थी सघे त कुझु इलाइक़नि में बूंदाबांदी थी सघे। बाक़ी उत्तर सिंध में जेको आहे हवाऊं घटि हूंदियूं, पहिरीं चई चुको आहियां, ऐं गर्मी जो ज़ोर हूंदो। मौसम फ़िलहालु ख़ुश्क ऐं गरम रहण जा इम्कान आहिनि। बाक़ी अहिड़ी ख़ासि गर्मी फ़िलहालु नज़र न पई अचे। सिंध ऐं बलोचिस्तान में फ़िलहालु अचण वारो जेको हिकु हफ़्तो आहे मौसम ख़ुश्क ऐं गरम रहण जा इम्कान आहिनि। महिरबानी करो।